प्रॉपर्टीज़ ऑफ क्यूब रूट ऑफ यूनिटी। फर्स्ट प्रॉपर्टीज़ जी असां कीअं बि सीरीज़ लिखी सघूं था, ज़रूरी न आहे त जीअं बुक में लिखियल हुजनि असीं उनखे फॉलो कयूं, असीं पंहिंजे ट्रेंड या पंहिंजे तरीक़े सां आसान तरीक़े सां बि फॉलो करे सघूं था। पहिरीं त सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ यूनिटी, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ यूनिटी इज़ 0। यूनिटी इज़ 0। आई 1 प्लस ओमेगा स्क्वायर, हिन खे असीं प्रूफ कयूं। हिन जो सम हमेशह 0 थींदो। कीअं? हाणे लिखूं वैल्यू 1 प्लस ओमेगा जी वैल्यू छा आहे? 1 प्लस -1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3 अपॉन 2 प्लस -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 अपॉन 2। आयोटा स्क्वायर जो वैल्यू ही आहे, ही आयो सॉरी ही ओमेगा जो वैल्यू आहे, ही ओमेगा स्क्वायर जो वैल्यू आहे। टिनी खे एड कयूं, LCM टिनी थींदी 2। 2 हिन सां मल्टीप्लाई 1 सां थींदा, छो त 1 जे हेठां 1 आहे, त ही 2 हिन सां मल्टीप्लाई थींदा 2 प्लस ही सॼो दर्जो लिखंदासीं असीं -1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3 ऐं ही बि लिखंदासीं -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3। ही स्क्वायर रूट 3 ऐं स्क्वायर रूट 3 हिक ॿिए में कैंसिल, ही -1 ऐं -1 थिया -2, 2 - 2 अपॉन 2, त 2 ऐं 2 खे 2 मां कैंसिल कयो त 0, तंहिंजे करे प्रूफ थी वियो त क्यूब रूट हिंस प्रूव्ड दैट द सम ऑफ द क्यूब रूट ऑफ यूनिटी इज़ 0। त सम जेको आहे क्यूब रूट ऑफ यूनिटी जो 0 आहे। ॿी प्रॉपर्टी आहे द प्रोडक्ट ऑफ क्यूब रूट ऑफ यूनिटी इज़ 1। टिनी क्यूब रूट खे तव्हां अगरि मल्टीप्लाई कंदव त आंसर तव्हांखे 1 मिलंदो। ॿी प्रॉपर्टी आहे प्रोडक्ट ऑफ क्यूब रूट्स ऑफ यूनिटी इज़ 1। किताब में ॿी तरह लिखियलु आहे त हिननि जो थर्ड पावर या थर्ड डिग्री जेका आहे उहा 1 थींदी आहे, पर हिनखे असीं सवली सिंधी में ईअं बि चई सघूं था या सिंपल लैंग्वेज में ईअं चई सघूं था त हिन जी प्रोडक्ट जेका आहे उहा तव्हांखे हमेशह 1 मिलंदी आहे। केतिरा बि रूट कहिड़ा बि रूट हुजनि उन्हनि जी हमेशह प्रोडक्ट 1 मिलंदी आहे। फोर्थ रूट खे बि तव्हां मल्टीप्लाई कंदव तव्हांखे 1 मिलंदो, स्क्वायर रूट खे बि मल्टीप्लाई कंदव तव्हांखे 1 मिलंदो, स्क्वायर रूट ऑफ यूनिटी खे। तंहिंजे करे हिननि जी प्रोडक्ट 1 ईंदी आहे। आई 1 इंटू ओमेगा स्क्वायर, इन जो हमेशह आंसर मिलंदो ओमेगा क्यूब जेको 1 जे बराबरि थींदो। इहो असांखे प्रूफ करिणो आहे। अचो त प्रूफ कयूं। प्रूफ 1 इंटू ओमेगा स्क्वायर। प्रूफ 1 ओमेगा वैल्यू आहे -1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाई 2। ओमेगा स्क्वायर जो वैल्यू आहे -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 अपॉन 2। वैल्यू पुट कयूं, ही मल्टीप्लाई कयूं त 1 मल्टीप्लाई कंदा साॻियो ई आंसर थी वेंदो। तंहिंजे करे हाणे ही ॿई ब्रैकेट मल्टीप्लाई कयूं, a माइनस b फार्मूले ते a प्लस b हेॾां a माइनस b आहे, तंहिंजे करे थी वेंदो a जो स्क्वायर माइनस b जो स्क्वायर, b स्क्वायर रूट 3 आहे, b आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाई 2 इंटू 2 4। हिते थी वेंदो 1 जो स्क्वायर 1 प्लस जो माइनस हिन जो स्क्वायर 3 जो थी वेंदो 3 इंटू आयोटा ओमेगा आयोटा स्क्वायर डिवाइड बाई 4 इक्वल टू 1 माइनस 3। हिन आयोटा स्क्वायर जो वैल्यू आहे -1 डिवाइड बाई 4। 1 माइनस इंटू माइनस प्लस 3 डिवाइड बाई 4। 1 ऐं 3 4, 4 खे 4 सां डिवाइड कयूं, 1 ऐं 3 4, 4 खे 4 सां डिवाइड कयूं त आंसर 1 मिली वियो। हेॾां थी वियो ओमेगा क्यूब 1 जे बराबरि आहे, प्रूफ थी वियो। ओमेगा क्यूब जे बेसिस ते असीं ॿियूं खोड़ सारी शयूं, ओमेगा पावर 9 बि 1 जे बराबरि थींदो, छो त ओमेगा पावर क्यूब जे मथां क्यूब यानी ओमेगा क्यूब 1 जे बराबरि आहे, हिन क्यूब लहंदासीं 1 थी वेंदो। ओमेगा पावर
टेन कंदासीं, टेन बराबरि ओमेगा जे थी वेंदो। कीअं त ओमेगा पावर 10 आहे त असीं ओमेगा क्यूब धार लिखूं ऐं ओमेगा धार लिखूं। ओमेगा पावर 9 आहे त 9 माना ओमेगा क्यूब जे मथां क्यूब इंटू ओमेगा, त हीअ त 1 थी वियो, 1 जो क्यूब 1 इंटू ओमेगा, त ओमेगा मिलियो। ओमेगा पावर 106 छाजे बराबरि थींदो, त हिनखे असीं लिखूं 3 टेबल जे हिसाब सां हिनखे असीं सेट कयूं त ओमेगा पावर 105 ते 3 टेबल लॻे थी इंटू ओमेगा, त हीअ थींदो ओमेगा क्यूब पावर 3 टेबल हिन ते 3 जा 9 टे दफ़ा हिकु ॾियो 35 दफ़ा इंटू ओमेगा, हीअ थी वियो 1 जे मथां 35 पावर या केतिरो बि हुयो 1 थींदो, इहो बि ओमेगा जे बराबरि थी वियो। ओमेगा पावर 11 बराबरि थींदो ओमेगा स्क्वायर जे, छो त हिनखे असीं ईअं लिखी सघूं था पावर 9 इंटू स्क्वायर। त अहिड़े तरीक़े सां कहिड़ा बि तव्हांजा ओमेगा जा पावर हुजनि त उन्हनि खे तव्हां 3 सां डिवाइड कयो। जीअं ओमेगा पावर 104 आहे, तव्हां 104 खे 3 सां डिवाइड कयो त थींदो 102, बाक़ी पाशी ॿ बचंदी, तंहिंजे करे स्क्वायर जे बराबरि थींदी। ओमेगा एंड ओमेगा स्क्वायर आर इनवर्स टू ईच अदर। ओमेगा एंड ओमेगा स्क्वायर आर इनवर्स टू ईच अदर, यानी आई 1/ओमेगा कंदासीं त ओमेगा स्क्वायर मिली वेंदो, एंड 1/ओमेगा स्क्वायर कंदासीं त ओमेगा मिली वेंदो। इहो प्रूफ करिणो आहे। सॉल्यूशन प्रूफ 1/ओमेगा इक्वल टू ओमेगा, इहो प्रूफ था कयूं असीं। 1/ओमेगा जी वैल्यू छा आहे, -1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 2। हिनखे असीं उबतड़ कयूं, इनवर्स कयूंसि त हीअ थी वेंदो 2/-1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3। हिनखे असीं हाणे रेशनलाइज़ कयूं, 2/-1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3 इंटू -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3। रेशनलाइज़ कंदासीं त हीअ थी वेंदो डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर सां सॉल्व, हेॾां मथां 2 मल्टीप्लाई थींदो 2 -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय, हिननि खे रेशनलाइज़ कंदासीं हिननि खे मल्टीप्लाई कंदा डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर सां, ए प्लस बी आहे ए माइनस बी आहे, थींदो माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर सां, असांखे आंसर मिली वेंदो 2 -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय हीअ थी वियो 1 जो स्क्वायर 1 माइनस 3 आयोटा स्क्वायर, छो त स्क्वायर रूट जो असीं स्क्वायर कंदासीं त 3 थींदो ऐं आयोटा जो स्क्वायर, हेॾां असांखे आंसर मिलंदा 2 -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय ये थी तो 1 माइनस 3 आयोटा स्क्वायर जो वैल्यू -1 आहे, 2 -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय ये तो 1 माइनस इंटू माइनस प्लस 3 ये थी 4 हेॾां ही 2, अगर ॿिन्ही ते 2 जी टेबल हणंदासीं 4 ऐं 2 ते त हेठां डिवाइड में 2 मिलंदा, ही कटी थींदा 2 -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 2, ही छा जे बराबरि आहे ओमेगा स्क्वायर जे बराबरि आहे। प्रूफ थी वियो, प्रूव्ड। असां हिन जो ओमेगा जो 1/ओमेगा जो आंसर छा मिलियो असांखे ओमेगा स्क्वायर मिलियो। अहिड़े तरीक़े सां तव्हां 1/ओमेगा स्क्वायर जो वैल्यू बे ओमेगा फाइंड करे सघो था, यानी ही हिक ॿिए जा इनवर्स आहिनि, ओमेगा ऐं ओमेगा स्क्वायर हिक ॿिए जा इनवर्स आहिनि। प्रॉपर्टी नंबर 4, 1 is square of other, omega and omega are square of each other, are squares
ऑफ ईच अदर। ओमेगा ऐं ओमेगा हिक ॿिए जा स्क्वायर आहिनि। अगरि ओमेगा जो स्क्वायर कंदासीं त असांखे ओमेगा जो स्क्वायर कंदासीं त ओमेगा स्क्वायर मिलंदो। अगरि ओमेगा स्क्वायर जो स्क्वायर कंदासीं त असांखे ओमेगा मिलंदो। आई ओमेगा जो स्क्वायर कंदव त तव्हांखे ओमेगा जो स्क्वायर कंदव त ओमेगा स्क्वायर मिलंदो एंड ओमेगा स्क्वायर जो स्क्वायर कंदव त ओमेगा मिलंदो। हिन प्रॉपर्टी जो इहो ई मक़सदु आहे। सॉल्यूशन असीं पहिरियां कंहिंजो बि स्क्वायर कयो तव्हांखे ॿियो मिली वेंदो। इहो प्रूफ करणु तमामु आसानु आहे। अचो त असीं प्रूफ कयूं। भला ओमेगा जो स्क्वायर था कयूं। ओमेगा जो वैल्यू छा आहे -1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3/2। हिन जो स्क्वायर था कयूं। हिन जो स्क्वायर कयूं -1 ए स्क्वायर, ए जो स्क्वायर ए -1 आहे त 1 मिलंदो। ॿिन्ही ज़रब जी ॿीण -2 आयोटा स्क्वायर रूट 3 मिलंदो। ॿिन्ही खे मल्टीप्लाए कयो ऐं डबल बि कयो। ठीकु आहे, ॿिन्ही खे मल्टीप्लाए कयूं त माइनस आयोटा स्क्वायर रूट 3 मिलंदो। डबल कयूं फार्मूले मुताबिक़ प्लस बी जो स्क्वायर, हिन जो स्क्वायर थींदो 3 आयोटा स्क्वायर डिवाइड बाय 4, 2 जो स्क्वायर 4 थींदो। 1 - 2 आयोटा स्क्वायर रूट 3 ही थींदो -3 छो त आयोटा स्क्वायर जो -1 वैल्यू आहे। मल्टीप्लाई करण 3 थींदो डिवाइड बाय 4। आंसर कहिड़ो मिलियो असांखे -2 आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 4। हितां छा कॉमन आहे 2 कॉमन आहे। 2 हिन ते मल्टीप्लाई कंदा 2 कॉमन आहे। 2 जी टेबल सभिनी ते हणूं असीं। हिन ते बि 2 टेबल, हिननि ते बि 2 जी टेबल लॻायूं थींदो -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3/2। त हीअ छाजे बराबरि आहे ओमेगा स्क्वायर जे बराबरि आहे। साॻिए तरीक़े सां असीं ओमेगा स्क्वायर जो स्क्वायर कयूं। हे त प्रूफ थी वियो। ओमेगा स्क्वायर जो स्क्वायर कयूं त असांखे वाकई ओमेगा मिले थो। प्रूफ कयूं। साॻिए तरीक़े सां थी वेंदो प्रूफ। ओमेगा स्क्वायर जो वैल्यू आहे -1 माइनस आयोटा स्क्वायर रूट 3/2 होल स्क्वायर। हिन जो स्क्वायर कयूं साॻियो ई ए प्लस बी होल स्क्वायर फार्मूला सां। ए जो स्क्वायर साॻियो ई 1 मिलंदो। 1 ॿिन्ही ज़रब कयूं त माइनस इंटू माइनस प्लस ऐं डबल बि कयूं त 2 आयोटा स्क्वायर रूट 3 प्लस हिन जो स्क्वायर कयूं त थींदो 3 आयोटा स्क्वायर/4। 2 जो स्क्वायर 4 हीअ थींदो 1 प्लस 2 आयोटा स्क्वायर रूट 3 ऐं थींदो -3 छो त आयोटा स्क्वायर जो वैल्यू -1 आहे। मल्टीप्लाई कंदा -3 थींदो डिवाइड बाय 4। हितां आंसर असांखे -2 मिलंदो। -2 प्लस 2 आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 4। हिननि में छा कॉमन आहे असीं हिते 2 जी टेबल सभिनी ते लॻायूं त थी वेंदो 2 जी टेबल लॻायूं सभिनी ते त थींदो -1 प्लस आयोटा स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 2। हीअ छा जे बराबरि आहे ओमेगा जे बराबरि आहे। प्रूफ थी वियो। प्रूफ्ड। त हिक खे स्क्वायर ओमेगा खे स्क्वायर कंदासीं त ओमेगा स्क्वायर मिलंदो ऐं ओमेगा स्क्वायर जो स्क्वायर कंदासीं त असांखे ओमेगा मिलंदो।